मुंहिंजा सॼणो सदाईं आबाद हुजो, हक़ मौजूद, जीअं लतीफ़, जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत। लतीफ़ साईं मारवी में हिकिड़ो ॾाढो कमाल जो बैत आहे। मकी रोम रड़की, रोअण खे बंदि कर, रड़ियूं न कर, हंजूं हॾ महा। हीअ जेके नीर अखियुनि मां वहनि था उहे नीर बि न वहा। तोतां बंदि विदा थियो, क़ैद जेको आहे उहो तुंहिंजो ख़तमु थियण वारो आहे। ॿेड़ियूं नेई बार जल्द ख़तमु थियण वारो आहे। इन जूं ॿेड़ियूं टुटणियूं आहिनि ऐं इहे सभई क़ैद ख़तमु थियणा आहिनि। पहुचंदीअ पवार सिघी संघारनि खे। जॾहिं सोचूं था हितां जे सियासी हालतुनि ते, जॾहिं सोचूं था ऐं उनजी जेका कंडीशन आहे ऐं जेके तज़ाद आहिनि उनखे सोचूं था त लतीफ़ साईं जो हीउ बैत फिट थो अचे। असां जेको मातम कयूं था सॼो ॾींहुं, अदा कुझु कोन थींदो, अदा हीअं कोन्हे, अदा हूअं कोन्हे, अदा फलाण कोन्हे, इन मातम मां हथ कढी अचो त पाण हिक ॿिए जा थियूं। रोअण खे रोअण वारी ॻाल्हि असां वटि तसवर बि न हुजे, बाक़ाइदे असां हिकिड़े वकार ॻाट ऊचो करे जेकॾहिं असां अॻिते हलूं त असां सच पुछो त पंहिंजी मंज़िल माणे वठूं ऐं असां पंहिंजनि पवारनि वटि पहुची वञूं, पंहिंजनि माण्हुनि वटि पहुची वञूं। ऐं हीअ जेके असांजा खेत उजड़िया आहिनि, हीअ जेके असांजा वसीला फुरिया आहिनि, सभ जा सभु असांखे मोटी मिलंदा। ऐं सिंध हिकिड़ो अहिड़ो महराज माणींदी, सिंध हिकिड़ो अहिड़ी मंज़िल माणींदी, हिकिड़ी अहिड़ो बंदि पचाईंदी जेको हुनजो हूंदो आख़िरी बंदि। ऐं उनखां पोइ उहो आलमियत जे लाइ उहो किरदारु अदा कंदी जंहिंजो असां तसवर बि नथा करे सघूं। छाकाणि त असांजो मुफ़क्किर न रुॻो पंहिंजे वतन जी ॻाल्हि करे थो, पर पूरे आलम जी बि ॻाल्हि करे थो। ऐं आलम जे अहजनि ते बि हुनजे अंदर में पीड़ आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त सारंग जो केॾो वॾो बैत आहे। मोटी मांडराण जे वारे कंहिं वार विझूं वसण आहियूं 1414। ऐं पोइ इस्तंबुल, काबिल, कंधार, जैसलमेर, भुज, अलाए कहिड़ा कहिड़ा शहर, सॼी दुनिया के मुड़ियूं मग़रिब पार यूरोप जो बि ज़िक्र करे थो। उते बि वञी थो लतीफ़ साईं ॾिसे। हाणे उहो दौरु आहे जंहिं दौर में 18वीं सदी जो दौरु आहे। लतीफ़ साईं 1789 में वजूद वठे थो, जनम थो उनजो थिए। ऐं उनखां पोइ जॾहिं 1810 में लतीफ़ साईं 21 सालनि जो थो थिए त लतीफ़ साईं सॼी तारीख़ सम्झे थो। ऐं अलाए हुन वटि कहिड़ा कम्यूनिकेशन जा ज़रिया हुआ, या त हू ॿेड़ियुनि ते चढ़ी ऐं गुराबनि ते चढ़ी, सामूंडी हेॾो सारो लिखियो अथसि। हू वेंदो हुयो उन पासे ऐं वञी हाल अहिवाल वठंदो हुयो। ऐं पोइ हुन चयो त के मुड़ियूं मग़रिब पार, इहे को मूनसून जा रूट्स लतीफ़ न पई ॿुधाया। उन वक़्तु तव्हां 18वीं सदी में जॾहिं वेंदव त उन वक़्त जूं जेके तहरीकूं आहिनि यूरोप में उहे हैरतनाक आहिनि। फ्रेंच रेवोल्यूशन, फ्रांस जो इनक़लाब 19वीं सदी में आयो हुयो। ऐं उनखां पोइ यूरोप जिथे पहुतो उहो तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं जीअं तरक़ी करे रहियो आहे उहो बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं इन जो पैगाम 3 सदियूं अॻु लतीफ़, इहो तसवर 3 सदियूं अॻु लतीफ़ साईं इहो पंहिंजे ज़हन में जोड़ियो हुयो ऐं चयो हुई त मूंखे अहिड़ो समाज खपे जेको समाज इंसानी आज़ादियुनि जो अलम बरदार हुजे, जंहिंमें का रंड रोक न हुजे, जंहिंमें कंहिंखे का तकलीफ़ न अचे, सभई ख़ुशि हुजनि ऐं हर माण्हू पंहिंजी ज़िंदगी वकार सां गुज़ारे। उहे ख़्वाब लतीफ़ साईं ॾिठा हुआ। छा पाण लतीफ़ साईं जा उहे ख़्वाब पूरा करे सघूं था जेके असांजा ख़्वाब आहिनि, जेके असांजा पंहिंजा ख़्वाब आहिनि ऐं असांजी इज़तुनि जा ख़्वाब आहिनि, असांजे वकार जा ख़्वाब आहिनि, असांजे जियापे जा ख़्वाब आहिनि? छा असीं ईअं कंदासीं? यकीनन असीं ईअं कंदासीं। असांखे न रुॻो करणु घुरिजे पर लाज़मी करणु घुरिजे। छाकाणि त जेकॾहिं असां इहो न कयो त असीं फना थी वेंदासीं, ख़तमु थी वेंदासीं। ऐं असांजी जेका हज़ारे सालनि ते मुश्तमिल तारीख़ आहे ऐं असांजी तहज़ीब आहे ऐं असांजी जेका सिविलाइज़ेशन आहे उहा हमेशह जे लाइ फना थी वेंदी। छा असां हज़ारे सालनि जी पंहिंजी तारीख़ खे फना कंदासीं, करणु ॾींदासीं, या असां पंहिंजी तहज़ीब जेका दुनिया जी मशहूरु तरीन तहज़ीब आहे, सुहिणी हसीन तरीन तहज़ीब आहे, उन तहज़ीब खे ख़तमु करणु ॾींदासीं? कॾहिं बि न, कतई न। पर उनजे लाइ जाग जो बंदि करणो पवंदो, उनजे लाइ जदोजहद करणी पवंदी, उनजे लाइ पंहिंजे अंजनि जे बावजूद बि
पंहिंजी पतीअ जो कमु करिणो पवंदो, तॾहिं वञी लतीफ़ साईं जा असां सभिनी जा उहे ख़्वाब पूरा थींदा। आबाद हुजो, ख़ुशि हुजो, जिथे बि हुजो। मुंहिंजा महबूबो, वीडियो खे गौर सां ॿुधो, लतीफ़ साईं खे पढ़ो, पंहिंजे बचनि खे, औलाद खे लतीफ़ साईं पढ़ायो। फ़ाइदो इहो पवंदो त ॿोली बि बची पवंदी ऐं असां वटि जेको आलमी लेवल जो फ़िकुरु आहे, उहो फ़िकुर बि असांजी नसलुनि ताईं पहुचंदो ऐं सच पुछो त दुनिया हैरान थींदी ही कहिड़ो ख़ितो हुयो जंहिंमें लतीफ़ साईं जहिड़ी वॾो मुफ़क़िर पैदा थियो ऐं जंहिं वहदतुल वजूदी सूफ़ी हुअण जे बावजूदि मज़ाहिमत जूं ॻाल्हियूं करियूं, तब्दीली जूं ॻाल्हियूं कयूं, वेड़ जूं ॻाल्हियूं कयूं, जिदोजहद जूं ॻाल्हियूं कयूं। दुनिया हैरान थींदी हिन मुफ़क़िर। जंहिं ॾींहुं असां हिन मुफ़क़िर खे सरकारी क़ैद मां आजो करे अवाम जे हवाले जंहिं ॾींहुं असां हिनखे कयो, उन ॾींहुं दुनिया हैरान थी वेंदी ऐं अवाम अॼु उनखे पढ़े थो। ऐं तव्हां सिंध में वेंदव त हर घर में तव्हांखे शाह लतीफ़ जो रिसालो हर क़ीमत ते मिलंदो ऐं नंढड़ो ॿार बि चवे थो त शाह लतीफ़ असांजी वॾी हस्ती हुई। सो उन हस्तीअ जी फ़िक्र ते अमल कंदासीं त असांजा अहंज ख़तमु थी वेंदा। असां हिकिड़े अहिड़े दौर में दाख़िलु थींदासीं जेको दौरु सूंहं जो दौरु हूंदो, जेको दौरु तरक़ीअ जो दौरु हूंदो, जेको दौरु माना हीअ जेका मॉडर्न दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे जेका हले थी, उहो दौरु हूंदो ऐं उहो ॾाढो कमाल जो दौरु हूंदो। यकीननि उहो अवसि अचिणो आहे, पर उन जे लाइ असां सभिनी खे जिदोजहद करणी पवंदी, पंहिंजे पंहिंजे फील्ड में अॻिते वधिणो पवंदो ऐं हिमत करणी पवंदी। आबाद हुजो, ख़ुशि हुजो, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसान।